अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल लंबे जमली खिलाफ़ में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रस मंसूर फ़ैसिलो कराईंदो ऐं फ़ैसिले में मुराद ऐं रिदन वारनि जी ठाह कराए छॾींदो ऐं रिदन वारनि जे अॻियां कुझु शर्त रखंदो ऐं उहे रिदन वारा शर्त ज़रूरु मञंदा ऐं पोइ कुंज खे घर वठी वेंदा ऐं रस मंसूर कुंज जो हुननि खां ज़िम्मो वठंदो। यानी पोइ हू कुंज खे का बि नुक़सान न पहुचाईंदा, न ई वरी कुंज खे मारींदा। ऐं इन फ़ैसिले में रस मंसूर सोडल ऐं उन जे चाचे आलम खे आज़ादु कराइण में कामयाब थी वेंदो। यानी रिदन ऐं ककर वारा रस मंसूर जी सभु शर्त मञींदा ऐं सोडल ऐं उन जी चाचे आलम खे बि आज़ादु करे छॾींदा। यानी पोइ रस मंसूर कुंज हिननि जे हवाले करे छॾींदो। ऐं ॿिए पासे हाणे दोस्तों, तव्हां ॾिसंदो त मुराद ॾाढो ख़ुशि हूंदो। मुराद रस मंसूर खे चवंदो त अव्हां भलो फ़ैसिलो कयो, अगरि तव्हां फ़ैसिलो न कयो आहे त पोइ मुंहिंजा माण्हू कॾहिं बि आज़ादु न थियनि हा, जो हू ज़ालिमान ऐं मुंहिंजे माण्हुनि खे कॾहिं बि नुक़सानु पहुचाए सघनि था, यानी हुननि खे कॾहिं बि मारे सघनि था। उन जे करे तव्हां इहो भलो कमु कयो। अगरि तव्हां फ़ैसिलो न कयो आहे त पोइ हीअ दुश्मनी अॻिते हली वञी हा, यानी रस शाहनवाज़ हिन दुश्मनी खे वधाए छॾे हा। रस मंसूर चवंदो त मां हिन दुश्मनी खे टारणु पियो चाहियां, यानी हिन भाउ खे टारणु पियो चाहियां। बहरहाल रस शाहनवाज़ वरी हिन दुश्मनी खे वधाइणु पियो चाहे। हाणे उनखे वरी केरु सम्झाए। इन करे मां हर हाल इहा कोशिशि कंदो आहियां त हिन सिंध में भलाई थिए, यानी हिन ॻोठ में भलाई थिए, छो जो दुश्मनी करण सां ॿिन्हिनि जा माण्हू तबाह थींदा आहिनि, यानी ॿिन्हिनि जा घर तबाह थींदा आहिनि। उन करे हाणे रस शाहनवाज़ खे केरु सम्झाए, जो जिथे काथे ॿिन्हिनि खे वेड़ाए वेठो आहे, यानी पंहिंजी शैतानगिरी हलाए वेठो आहे। हू जेसीं ताईं पंहिंजी शैतानगिरी न हलाईंदो, जेसीं ताईं हुनखे कॾहिं बि सुकून न ईंदो। मुराद चवंदो त रस मंसूर हू तव्हांजे फ़ैसिले में, यानी रस शाहनवाज़ तव्हांजे फ़ैसिले में कॾहिं बि राज़ी न आहे। तव्हां हाणे ॾिसंदो त रिदन खे वरी भड़काईंदो पंहिंजे दुश्मनी कराइण में, यानी रिदन खे असांजे ख़िलाफ़ ज़रूरु कंदो, यानी हू हाणे पंहिंजी शैतानगिरी ज़रूरु हलाईंदो। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।